नज़ीर सॼी दुनिया में जिते भी सियासत थिए थी ऐं जेका भी सियासत थिए थी उन सियासत जो बुनियादी जेको मक़सदु हूंदो आहे उहो मुल्क ऐं क़ौम जी जेका आहे उहा ख़िदमत हूंदी आहे ऐं हक़ीक़ी माना में माण्हुनि जे लाइ सहूलियतूं पैदा करणु हूंदियूं आहिनि। पर असांजे मुल्क में न रुॻो असां पर जेके बि पुठिते पियल मुल्क आहिनि उते जेका सियासत थिए पई उते नारो त इहो ई हूंदो आहे त मुल्क ऐं क़ौम जी ख़िदमत। पर उन नारे जे पुठियां जेको कुझु थींदो पियो अचे उहो अव्हां सभिनी जे साम्हूं आहे। पाण घणे माज़ी में न वेंदासीं पर जेकॾहिं हींअर ई जेके हालतूं हलनि पियूं थियूं उन्हनि खे जेकॾहिं असीं ॾिसूं त असांखे ईअं लॻंदो त हिन वक़्तु पाकिस्तान जे लाइ को बि मसइलो कोन्हे। न फॉरेन पॉलिसी पाकिस्तान जे लाइ हिन वक़्तु मसइलो आहे, न मईशत जेका आहे उहा पाकिस्तान जे लाइ मसइलो आहे, न जेका ज़राअत जी ख़राबु थींदड़ सूरत हाल आहे, ख़ासि तौर ते जेको माकड़ जो हमिलो थिए पियो उनखां पोइ जेका फूड सिक्योरिटी जी सूरत हाल थींदी न असांजे लाइ उहो मसइलो आहे, न पेट्रोलियम बहरान असांजे लाइ मसइलो आहे, न ई खंड जो बहरान, अटे जो बहरान या जेके बज़ाहिर हिकिड़ा बहरान नज़र अचनि था। PIA वारो मसइलो अव्हांजे साम्हूं आहे, स्टील मिल आहे, रेलवे आहे, खोड़ जेके इदारा आहिनि उन्हनि जी परफॉर्मेंस आहे। गॾोगॾु गर्मियूं आहिनि, गर्मियुनि सां गॾोगॾु जेका लोड शेडिंग थिए पई उहो असांजे लाइ मसइलो कोन्हे। ऐं उन सां गॾोगॾु ही जेका बारिशुनि जी सीज़न आहे उनखां पोइ छा थियणो आहे उहो असांजे लाइ को बि मसइलो न आहे। हिन वक़्तु जेकॾहिं असांजे लाइ को वॾो मसइलो आहे जेको बज़ाहिर पेश कयो पियो वञे उहो मसइलो असांखे ईअं ॾेखारियो पियो वञे PTI जे लीडरनि जे तरफ़ां ऐं उन्हनि जे वज़ीरनि जे तरफ़ां मसइलो इहो ॾेखारे पियो वञे त जेकॾहिं सभ खां वॾो मसइलो हिन वक़्तु कुझु आहे त उहो आहे उज़ैर बलोच ऐं उज़ैर बलोच जी जेका JIT आहे। मुसलसल ही त JIT वारो मामिलो त हाणे थियो आहे, हफ़्ते ॾेढ खां वठी TV टॉक शोज़ खणी ॾिसो, अख़बारूं खणी ॾिसो, जेकॾहिं कंहिं मामले ते सभ खां वधीक डिस्कस थिए पियो त उहो उज़ैर बलोच ऐं उज़ैर बलोच JIT मंझां बि उज़ैर बलोच वारी जेका JIT आहे। त असीं चऊं था त बिल्कुलु जेके बि इल्ज़ाम आहिनि पीपल्स पार्टी जी क़यादत ते या जन बि माण्हुनि ते उन्हनि जी बिल्कुलु हिकिड़ी जांच थियणु खपे। पर उन सां गॾोगॾु इहो बि आहे त उज़ैर बलोच खां हटी करे बि जेके ॿिया मामला आहिनि जीअं असांखे शुरू खां वठी नज़र आयो त PTI जो जेका हिकिड़ी कोशिशि रही आहे उन्हनि कोशिशुनि मंझां असांखे ईअं नज़र ईंदो त ॼण इन्हनि जी शुरू खां वठी हिकिड़ी कोशिशि रही आहे त कंहिं बि तरीक़े सां सिंध खे फ़तह कजे। हिकिड़ो माइंड सेट जेको उन्हनि जो ज़ाहिर थिए थो, कॾहिं गवर्नर राज जूं ॻाल्हियूं, कॾहिं ॾिसूं था फॉरवर्ड ब्लॉक जूं ॻाल्हियूं, कॾहिं NFC अवॉर्ड वारो जेको मामिलो आहे उहो अव्हांजे साम्हूं आहे त सूबनि जो हिसो घटि कजे, कॾहिं वरी उन सां गॾोगॾु 18वीं तरमीम जो जेको ख़ात्मो आहे। सो मुसलसल उन्हनि जूं जेके पॉलिसियूं आहिनि बाक़ी 3 सूबनि में जेको कुझु हले पियो उते जेके बि खीर जूं नदियूं वहनि पियूं उहे सभिनी जे साम्हूं आहिनि। असीं नथा चऊं त को सिंध में बि सूरत हाल बहितर आहे, हिते बि खोड़ सारा मसइला आहिनि, पर जेको PTI जे दोस्तनि जो फोकस आहे उहो सिंध आहे ऐं हितां जी जेका हुकूमत आहे उन ते मुसलसल जेका इल्ज़ाम तराशी थिए पई। लॉकडाउन जे ॾींहंनि में जेकॾहिं लॉकडाउन लॻो त वापारी बिरादरी खे, मज़हबी धुरियुनि खे, आम माण्हुनि खे एॾो त भड़कायो वियो या कंफ्यूज़ कयो वियो त उनखां पोइ जेका सूरत हाल बीठी उहा अव्हांजे साम्हूं आहे। हाणे जेकॾहिं असां अची वञूं उज़ैर बलोच वारी JIT ऐं उनखां पोइ जेके वफ़ाक़ी वज़ीर आहिनि अली ज़ैदी साहब उन्हनि जे दावाउनि ते ऐं हू जेको ॿुधाइनि पिया त उज़ैर बलोच त हिकिड़ो क़ातिल आहे, 198 माण्हुनि खे उनजे चवण ते क़तलु कयो वियो, पीपल्स पार्टी जी उनखे सपोर्ट रही। इहे त सभु ॻाल्हियूं थियूं। JIT जी लाइ बि अञा ताईं चयो पियो न त JIT सची कहिड़ी आहे, सिंध हुकूमत वारी या अली ज़ैदी वारी। उन विच में थियो छा आहे जो उज़ैर बलोच जो ई जेको साथी आहे हबीब जान बलोच उन जो इंटरव्यू साम्हूं अची वियो। हिकिड़ी त उनजी वीडियो उहा आहे जेका अली ज़ैदी पाण जेका मुख़्तलिफ़ हंधनि ते एडिट थियल वीडियो आहे उहा पाण पब्लिक कई, जंहिंमें हू पीपल्स पार्टी जी क़यादत जे हवाले सां या जेको कुझु थींदो रहियो लियारी में उन जे हवाले सां ॿुधाए पियो। पर पोइ हिकु निजी TV चैनल जे लंडन में मौजूदु नुमाइंदे जॾहिं उज़ैर बलोच उन वेझे साथी हबीब जान बलोच सां ॻाल्हि ॿोल कई ऐं उनखां पोइ उन जेको ॻाल्हियूं कयूं आहिनि उहे जेके आहिनि उहे ॾाढियूं हैरान कंदड़ आहिनि। उन्हनि ॻाल्हियुनि में हबीब जान बलोच साहब जेके आहिनि उज़ैर बलोच जा वेझा साथी उहे ॿुधाइनि था त आसिफ अली ज़रदारी ऐं पीपल्स पार्टी जे रवैये खां मायूस थी या नाराज़ थी करे उन्हनि जेको आहे उहो PTI सां दोस्ती जो हथु वधायो ऐं हू ॿुधाइनि था त 2011 में ई PTI वारनि पाण उन्हनि सां राब्तो कयो ज़ुल्फ़कार मिर्ज़ा जे थ्रू ऐं ख़ान साहब जेको आहे ज़ुल्फ़कार मिर्ज़ा जे थ्रू इमरान ख़ान साहब जॾहिं हू लंडन में हुआ उन्हनि हिकिड़ी औरत जो नालो बि खंयो आहे 2011 में, राबिया ज़िया साहिबा जेका UK में उन्हनि जी जेका अॻूणी सदर हुई पार्टी जी उन जे थ्रू उन्हनि सां राब्तो कयो वियो। उनखां पोइ लियारी में जेको आहे, मलीर में ऐं कराची जो मुख़्तलिफ़ हंधनि ते जेको आहे PTI कीअं इन थी। हबीब जान बलोच जो इहो चवणु आहे त अली ज़ैदी हुजे, फैसल वावडा हुजे या मरहूम नईमुल हक़ साहब जेके आहिनि उहे उन्हनि सां राब्ते में रहिया मुसलसल ऐं नईमुल हक़ साहब मरहूम पुल जो किरदारु अदा कयो। चवण जो मतिलबु उहो आहे त इहे धुरियूं
उज़ैर जान या ॿिया टियां जॾहिं पीपल्स पार्टी सां हुआ त तमामु घणा ख़राबु हुआ। ठीकु आहे, उनखां पोइ जॾहिं हू गिरफ़्तार थी विया या जेको कुझु मामला जेके थिया पे, उनखां पोइ जेकॾहिं एॾा माण्हू उहे ख़राबु हुआ जेको अञा ताईं PTI जा दोस्त चवनि पिया था, त पोइ उन्हनि खे PTI छो यूज़ कयो या उन्हनि जी सपोर्ट सां। इवन हबीब जान बलोच इहा बि दावा आहे त फैसल वावड़ा साहिबु हुजनि, क्लिफ्टन में उन्हनि जेका रैली कढी, या अली ज़ैदी जेके हिते रैलियूं कढंदो रहियो मलीर में, कराची जे मुख़्तलिफ़ हंधनि ते उज़ैर जान बलोच जी सपोर्ट सां कढंदो रहियो। उन सां गॾोगॾु न रुगो एतिरो, पर लाड़काणे में जेको PTI जो जलसो थियो उन में बि लियारी अमन कमेटी जेका हुई या पीपल्स अमन कमेटी चऊं जेका उज़ैर बलोच वारनि जी हुई, उन्हनि जी सपोर्ट उन्हनि खे हासिलु रही। सो सिंधी में हिकिड़ी चवणी आहे त सोन पाइण वई ऐं कन छिनाए वापसि अची वई। त हिननि सां बि सूरत हाल PTI जे दोस्तनि सां कुझु ईअं थींदे नज़र अचे पई त हिननि इल्ज़ाम त राशिद पाकिस्तान पीपल्स पार्टी जी क़यादत ते कई पे, असीं चऊं था हुननि जी बि जांच ज़रूरु थियणु खपे। पर हिननि जो जेको उन्हनि सां लिंक रहियो उज़ैर जान सां, अमन कमेटी वारनि सां, उनजी बि त ज़रूरु जांच थियणु खपे। ऐं उनखां पोइ जेके PTI जा दोस्त आहिनि उहे मुसलसिल बयानु ॾियनि पिया। हाणे त सईद गनी साहिबु जेको आहे उन्हनि बि बयानु ॾिनो आहे। उन्हनि जो चवणु आहे जेके मौजूदा सदर आहिनि आरिफ अलवी साहिबु हुजे, गवर्नर इमरान इस्माइल साहिबु हुजे, फैसल वावड़ा, अली ज़ैदी, उन्हनि जे थ्रू जेको आहे उन्हनि अमन कमेटी ऐं उज़ैर बलोच वारनि सां राब्ता कया ऐं उन्हनि खे पार्टी में शमूलियत जी आछ बि कई। सो उन्हनि मामलनि जी बि ज़रूरु जांच थियणु खपे त जेकॾहिं उहे एॾा माण्हू ख़राबु हुआ त पोइ PTI उन्हनि ते हथु छो पे रखिया ऐं इलेक्शन में उन्हनि खां सपोर्ट छो पे हासिलु कई। इहे मामला बि जेके आहिनि उहे ज़रूरु असां अॼु जे प्रोग्राम में बहस वेठा आणींदासीं। ऐं गॾोगॾु अॼु जे प्रोग्राम में इहो बि असीं ज़रूरु बहस कंदासीं त हिन वक़्तु छा मुल्क जा जेके मसइला आहिनि उहे सिर्फ़ु इहे JITs ऐं जेका इहा इल्ज़ाम दर इल्ज़ाम जेको कुझु हले पियो सियासत इहे ई आहिनि। हक़ीक़ी जेके मसइला आहिनि उन्हनि जी तरफ़ कॾहिं कंहिंजो ध्यानु वेंदो बि सही या न, उन ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। गॾोगॾु पीपल्स पार्टी जे सरबराह बिलावल भुट्टो ज़रदारी अॼु प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे जंहिंमें संदसि इहो चवणु आहे त NFC अवार्ड हुजे, अरिड़हीं तरमीम हुजे, सूबाई ख़ुदि मुख़्तियारी हुजे, उन्हनि मामलनि ते असीं हर फोरम ते जेको आहे पंहिंजो आवाज़ु बुलंद कंदासीं, जदोजहद कंदासीं। गॾोगॾु हुननि ॿुधायो आहे त परफॉर्मेंस छा रही आहे सिंध में पीपल्स पार्टी जी हुकूमत जी। कोरोना जो मसइलो हुजे या टैक्स जी कलेक्शन हुजे, उन्हनि दावा कई आहे कोरोना जे ॾींहंनि में बि 800 इज़ाफ़ी सिंध सूबे जेको आहे उहा टैक्स जनरेट कई आहे, टैक्स कलेक्शन हितां थी आहे। गॾोगॾु हुननि PTI जी आला क़यादत पोइ ख़ान साहिबु हुजे उन्हनि ते इल्ज़ाम बि मढ़िया आहिनि त उहे करप्ट तरीन माण्हू आहिनि या उन्हनि जे दौर में करप्शन में तमामु घणी वाध थी। इमरान ख़ान मुशरफ जे दौर खां वठी हर दौर में जेको आहे एमनेस्टी स्कीमुनि जो फ़ाइदो वठंदो रहियो आहे। गॾोगॾु अॼु जी प्रेस कॉन्फ्रेंस में बिलावल भुट्टो ज़रदारी जो इहो बि चवणो त नेब ऐं उन सां गॾोगॾु मुख़्तलिफ़ जेके वफ़ाक़ी इदारा आहिनि उहे PTI हुकूमत जी जेका करप्शन आहे उन में उन्हनि जा सहूलतकार बणियल आहिनि। सो इन्हनि इल्ज़ामनि में केतिरी सचाई आहे ऐं जेकॾहिं इहे इल्ज़ाम आहिनि त उनखां पोइ जेका अपोज़िशन आहे उहा छा पई सोचे। छाकाणि त कुझु ॾींहं पहिरियां मौलाना फज़लुर रहमान साहिबु बि कराची आया, बिलावल भुट्टो ज़रदारी साहिबु, आसिफ अली ज़रदारी साहिब सां उन्हनि जी मुलाक़ात बि थी ऐं चयो इहो पियो हुयो त अरिड़हीं तरमीम ॿियनि मामलनि ते असीं सौदेबाज़ी न कंदासीं, अपोज़िशन खे गॾाइण जूं ॻाल्हियूं बि थियनि पियूं। सो हिते सुवालु इहो थो पैदा थियो त अपोज़िशन खे गॾाइण वारियूं जेके ई मौलाना फज़लुर रहमान जूं ॿीहर कोशिशूं आहिनि पहिरियां बि थियूं हुयूं पर उनजो जेको साथ न ॾिनो वियो, मौलाना जेको मायूस थियो उहो आल पार्टीज़ कॉन्फ्रेंस जेके थियूं उनमें कुझु अॻवान न विया हुआ। शुरू वारनि में शिरकत कई, पोइ पीपल्स पार्टी या नवाज़ लीग में माण्हू न विया, उन ते मौलाना काफ़ी मायूस बि थियो। पर मौलाना हिकु भेरो ॿीहर जेको एक्टिव थियो आहे त पीपल्स पार्टी ऐं नवाज़ लीग बि छा एतिरो ई एक्टिव थींदी ऐं उहे गॾियल तौर ते मौजूदा हुकूमत खे को चैलेंज ॾियण जी पोज़ीशन में आहिनि या न, या जेके गॾोगॾु जेके आहिनि से ॻाल्हियूं बि हलनि पियूं थियूं माइनस जे हवाले सां उन्हनि में केतिरी सदाकत आहे। सो पंहिंजे अॼु प्रोग्राम में असीं उन्हनि समूरनि मामलनि ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। जी नाज़रीन, उन ते ई वधीक ॻाल्हि ॿोल कंदासीं। पीपल्स पार्टी जा सीनियर अॻवान आहिनि आजिज़ धामरा साहिबु, उहे असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहिनि। धामरा साहिबु तमामु घणी महिरबानी। कीअं पिया ॾिसो ही JIT लॻी पई आहे ऐं सॼे मुल्क में ईअं पियो लॻे TV टॉक शोज़ अख़बारूं ॾिसूं पिया त को मुल्क में ॿियो मसइलो नज़र कोन थो अचे, रुगो या JIT ऐं उन्हनि में ख़ासि तौर ते उज़ैर बलोच जी JIT। उन विच में जेको ट्विस्ट आयो आहे हबीब जान बलोच जो जेको इतराफ़ी बयानु त 2011 खां वठी PTI उन्हनि सां कीअं राब्ते में हुई ऐं इहो अली ज़ैदी हुजे, फैसल वावड़ा साहिबु हुजनि, उन्हनि जे रैलियुनि में सपोर्ट कंदा रहिया। इवन लाड़काणे ताईं जेको PTI जो जलसो थियो उन में उज़ैर बलोच वारा उन्हनि खे सपोर्ट कंदा रहिया, उहे उनखे सपोर्ट बि कनि था। वरी उनजी JIT पब्लिक करण जा बि PTI वारा मुतालबा कनि था ऐं गॾोगॾु पीपल्स पार्टी जी क़यादत ते बि उहा पार्टी इल्ज़ाम हणे पई जेके इंसाफ़ जूं ॻाल्हियूं बि कनि था। अदा ॾिसो PTI जेका आहे उहो इमरान ख़ान खां वठी हिकिड़ी नफ़्सियाती जमात थी चुकी आहे, छो जो हिननि खे अवाम जे इशूज़ जेके आहिनि यादि आहिनि उहे का हिननि में हल करण जी का ज़रूरत बि थी। JIT मुंहिंजे ख़्याल में JIT जे पोयां लिकणु था चाहिनि ऐं JIT जी जेका
हिननि जी जेका घुमंड हो उहो ख़ुदि हबीब बलोच जी उन स्टेटमेंट जेके तव्हां पाण हींअर कोट कयो आहे उन खां पोइ हिननि खे हींअर मोह ॾेखारण जी क़ाबिल नथा रही सघनि ऐं इमरान ख़ान ख़ुदि पंहिंजे काबीना जे मेंबर खां इहो पुछे त हिकु अहिड़ी JIT जेका नामालूम शख़्स जी ऐं खाकी लिफ़ाफ़े में जेकॾहिं JIT मिले सुभाणे को माण्हू पकोड़नि जे दुकान तां को पुराणी रदी जो को टुकड़ो खणी अची बीह रहे ऐं उहो फ्लोर ऑफ द हाउस खणे त ही प्राइम मिनिस्टर ऐं वफ़ाक़ी हुकूमत छा हुन ते एतबार कंदियूं मतिलबु हिन जी मेंटेलिटी हिते अची पहुती आहे त ही हिकिड़ी नफ़्सियाती जमात बणिजी चुकी आहे ऐं तव्हांखे यादि हुजे त हींअर बि प्रेस क्लब कराची जे अंदरि हिननि जा कुझु कारकुन एहतजाज पिया कनि त हू नफ़्सियाती जेका PTI आहे उन मां जान आजी कराइनि हिन करे ही हींअर JIT जे पोयां लिखण था चाहिनि ऐं ख़ासि तौर ते मुराद सईद जे पोयां इमरान ख़ान लिखण थो चाहे उहो जेको जाली डिग्री वारा वज़ीर के करप्ट वज़ीर त ही हिकिड़ी अजीब तमाशो आहे ऐं ही तमाशो जेको आहे उहो वधीक वक़्तु ताईं कोन हलंदो जेका रियलिटी आहे उहा रियलिटी साम्हूं ईंदी बल्कि PTI खे हींअर हबीब बलोच जे उन सभिनी इल्ज़ामनि जो जवाबु ॾियणु खपे अदरवाइज़ न त इहो सम्झो वेंदो त PTI इन सॼे ड्रामे में जेको स्क्रिप्ट लिखियो पियो वञे इहो बनी गाला में लिखियो पियो वञे ऐं सॼे ड्रामे जो हिदायतकार ख़ुदि इमरान ख़ान सही अच्छा पोइ हीअ त हबीब जान जा त ॿिया बि खोड़ सारी ॿियूं बि ॻाल्हियूं आहिनि इवन चवंदा त लाड़काणे ताईं जेको उन्हनि जो जलसो थियो उन में बि उन्हनि माण्हू उन्हनि खे मोकिलिया क्लिफ्टन में उज़ैर बलोच अली ज़ैदी जूं मलीर में जेके बि एक्टिविटीज़ थियूं पोइ हीअ जेको कराची जो मैंडेट ते धाड़े जी अव्हां बि ॻाल्हि कयो था ॿियूं पार्टियूं बि त मतिलबु पोइ हिन मां सम्झ अचे थी त PTI खे कराची मां एतिरा MNAs या MPs कीअं थिया अहिड़नि मुख़्तलिफ़ टोलनि जी उन्हनि खे सपोर्ट रही मतिलबु ॾिसो पहिरीं ॻाल्हि त कराची जे अंदरि जेका आहिनि उहे सिलेक्टरनि हिकिड़ी सिलेक्शन कई ऐं उन खां पोइ ख़ुदि हबीब बलोच जे हिन स्टेटमेंटनि खां पोइ ही तरदीद नथा कनि न एसि ताईं इन ॻाल्हि जी तरदीद नथा कनि हुन एसि ताईं बि ॻाल्हि कई आहे त जेकॾहिं हू उन ॻाल्हि जी तरदीद था कनि हिन जी स्टेटमेंट जी त हुन वटि फ़ोटो बि मौजूदु आहिनि जेके हू ज़ाहिर अञा ताईं हुननि कया आहिनि त हाणे त हुनजी स्टेटमेंट खां पोइ डिफेंसिव पोज़ीशन में PTI अची वियो आहे मूं हुन करे चयो त हीअ नफ़्सियाती पार्टी बणिजी वई आहे हिननि खे इहा ख़बर कान हुई त हुननि जे इन इल्ज़ामनि खां पोइ अॻिते हली जेका ॻाल्हि हुननि जे ख़ुदि गले में पवंदी इमरान ख़ान जी कराची यात्रा खां वठी हुननि जे जलसनि ऐं लाड़काणे में जलसनि में जेको मटीरियल पहुचायल आहे उहो इन्हनि लियारी इतिहाद जो आहे जंहिंजे ख़िलाफ़ पीपुल्स पार्टी ऑपरेशन कयो जंहिंजे ख़िलाफ़ ख़ुदि पीपुल्स पार्टी ते उहे सवाल उथिया त पीपुल्स पार्टी पंहिंजे ई गढ़ लियारी जे अंदरि अहिड़े क़िस्म जो ऑपरेशन छो पई करे पर ज़ारिया जॾहिं पीपुल्स पार्टी इहो महसूसु कयो त हींअर लियारी जे अंदरि क्राइम वधी चुको आहे त असां त ऑपरेशन कयो हाणे ऑपरेशन कंदड़ पार्टी ऐं हुकूमत ते उहा धुर इल्ज़ाम थी हणे जेका ख़ुदि लॉबिंग कंदी रही जेका ख़ुदि उज़ैर बलोच खे PTI में शामिल कराइण जी कोशिशूं कंदी रही मुलाक़ातूं कंदी रही त हीउ हिकिड़ो मूं चयो त अजीब तमाशो आहे ऐं हीअ जेका JIT ते जेको तमाशो लॻायो वियो आहे अॻिते हली हिन जे गले जी हदी बणिजी वेंदी इहा नाम निहाद JIT रिपोर्ट जेका नामालूम शख़्स ॾिनी हिननि खे अकुल कोन्हे न चवंदा आहिनि नकल के लिए अकल चाहिए त बेअकुल माण्हू नामालूम माण्हू जी रिपोर्ट जॾहिं लहिराईंदा त हुननि सां ईअं ई थींदो जी हाणे PTI सां पियो थिए सही अच्छा न वरी हुन सां गॾोगॾु हुननि जो हिकिड़ी ॿियो वीडियो जेको आहे वीडियो बयानु उहो बि अली ज़ैदी साहिबु पाण अञा ताईं सोशल मीडिया ते रखंदा आहिनि अच्छा हबीब जान बलोच गॾोगॾु अॼु बि अव्हां ज़रूरु हुनजी वीडियो ॾिठी हूंदी जेका निजी TV चैनल सां चवनि था त अॼु बि आउं PTI जो हिसो आहियां ख़ान साहिबु यूटर्न तां वापसि वठे घणो कुझु करे सघे थो गॾोगॾु चए थो त इहे जेके बि उज़ैर बलोच ते इल्ज़ाम आहिनि इहे सियासी लेवल जा इल्ज़ाम आहिनि ऐं उनखे बदनाम कयो पियो वञे त तव्हांखे बि ईअं लॻे पियो त इहे सियासी लेवल जा इल्ज़ाम आहिनि उज़ैर ते ॾिसो उज़ैर ते हबीब जान बलोच जेकॾहिं इहा ॻाल्हि चए थो त ज़ारिया हुनजो हिसो आहे हुनजो हिसो रहियो आहे उहो पंहिंजे हवाले सां कंदो हूंदो मूंखे इहा ॻाल्हि चवण जी कतन ज़रूरत कोन्हे छो जो पीपुल्स पार्टी ते ख़ुदि ऑपरेशन कयो ऐं हुन ऑपरेशन खां पोइ उन सां कहिड़नि माण्हुनि राब्तो कयो कहिड़नि माण्हुनि हुनखे पंहिंजी टीम चई कहिड़नि माण्हुनि हुनखे पंहिंजो साथी चयो कहिड़नि माण्हुनि हुनजे जलसनि में विया ऐं उज़ैर सां थींदड़ जेके ऑपरेशन थिया क्रिमिनल जे ख़िलाफ़ हुन जूं मज़म्मतूं कयूं उहा ॻाल्हि आलम इश्तिबार आहे त हिकिड़ो सीनियर माना कारकुन चऊं लीडर चऊं उनजी हैसियत सां अॼु साम्हूं अगरि सम्झणु चाहींदुसि पाकिस्तान जूं जेके बि पॉलिटिकल पार्टियूं आहिनि मिसाल तौर पीपल्स पार्टी बि ज़ाहिर अमन कमेटी जॾहिं ज़ुल्फ़िकार मिर्ज़ा साहिबु हिसो हो त उज़ैर बलोच सां मुलाक़ातूं ॿियो टियों वरी ही हबीब जान चए थो त गौस अली शाह साहिबु बि उन्हनि सां मिलियो उन्हनि बि ऑफर कई PTI वारनि चयो त अणसिधी रीति असांजी मदद कयो त पॉलिटिकल पार्टियुनि खे नेठि अहिड़नि ग्रुपनि जी मदद जी ज़रूरत छो थी पवे आख़िर तव्हांजो ॾाढो बुनियादी सुवाल आहे नसीर इन करे त लियारी हिकिड़ो पीपुल्स पार्टी जो गढ़ रहियो ऐं ज़ारिया कुझु वक़्त लाइ जॾहिं क्रिमिनल्स उते एक्टिव थिया त मुख़्तलिफ़ पार्टियुनि इहो ज़ोर लॻायो हुते
त हाणे पीपुल्स पार्टी खे टफ टाइम ॾियण जे लाइ उनजे जेको हेडक्वार्टर आहे हब आहे उन में एंट्री ॾियण जे लाइ उन्हनि उज़ैर सां ज़रूरु राब्तो कयो ऐं इन ॻाल्हि में बि को शक कोन्हे त उन वक़्तु बि गौस अली शाह ऐं उन वक़्तु ख़ातून लीडर जेका PMLN जी एक्टिव हुई मारवी मेमण उन्हनि जूं लियारी यात्राऊं थियूं उन्हनि मुलाक़ातूं कयूं ऐं उन खां पोइ ख़ुदि PTI वञी उन्हनि सां मुलाक़ातुनि जी कोशिशि कई उज़ैर सां मज़हबी माण्हुनि जूं मुलाक़ातूं आहिनि उज़ैर सां कॉम्पर्स जमातुनि जे माण्हुनि जूं GDA जे जनरल सेक्रेटरी जी मुलाक़ात आहे उहा वीडियोज़ क्लिप हलनि था पर उज़ैर ॾिसो पीपुल्स पार्टी जो हिकिड़े कारकुन जे तौर ते ज़रूरु हिसो रहियो माज़ी में पर जॾहिं उज़ैर अलॻि अमन कमेटी ठाही त उनजी हिमायत कई ज़ुल्फ़कार मिर्ज़ा ऐं पीपुल्स पार्टी सां इख़्तिलाफ़ जो मेन सबबु ई इहो रहियो त ज़ुल्फ़कार मिर्ज़ा जॾहिं हुनखे ओनरशिप ॾिनी त ख़ुदि ज़ुल्फ़कार मिर्ज़ा पार्टी जो हिसो न रहियो त माना पीपुल्स पार्टी त तमामु हिकिड़ो क्लियर स्टैंड वरितो न त हुन हिकिड़ो ऑपरेशन शुरू कयो जंहिंजी बदौलत ज़ुल्फ़कार मिर्ज़ा इख़्तिलाफ़ कयो ऐं ज़ुल्फ़कार मिर्ज़ा पार्टी छॾे वियो त हाणे फ़ैसिलो कंदड़ माण्हू उन जे लाइ बिल्कुलु आसान ॻाल्हि आहे हिन में को रॉकेट साइंस कोन्हे त पीपुल्स पार्टी जी हुकूमत पाण ते वधीक तनक़ीद बर्दाश्त कई हुई लियारी जे अंदरि ऑपरेशन करणु जेको लियारी पीपुल्स पार्टी जो गॾु सम्झो वियो पर लियारी जे अवाम खे उन क्रिमिनल सां जान आजी करण जे लाइ पीपुल्स पार्टी हिकिड़ो ऑपरेशन शुरू कयो अॼु अजीब मंतक आहे मतिलबु अफ़सोस जो मक़ाम आहे त उन पीपुल्स पार्टी ते दहशतगर्दी जा इल्ज़ाम पिया लॻनि जंहिं दहशतगर्दी ऐं दहशतगर्द टोलनि जे ख़िलाफ़ ऑपरेशन कयो सही अच्छा वरी बि मुंहिंजो वरी जेकॾहिं मूंखे अञा वधीक सम्झणु चाहियां त पॉलिटिकल पार्टियूं आहिनि पीपुल्स पार्टी जो त नारो इहो आहे त ताक़त जो सरचश्मो आवाम आहे जेके बि ॿियूं पाकिस्तान में पार्टियूं सियासत कनि थियूं छा उन्हनि जो आम माण्हू ते आवाम ते यकीन कोन्हे जो कॾहिं अहिड़नि माना अहिड़नि टोलनि जो गैंगवार जेके आहिनि उन्हनि जो मदद थी पवे कॾहिं कुझु इदारनि जी सपोर्ट सां उहे इक़्तिदार में थियूं अचणु चाहिनि उनजो मक़सदु माना सम्झण वांगुरु चाहींदुसि त छा उन्हनि खे पंहिंजनि माण्हुनि ते आम वोटरनि ते एतिरो ट्रस्ट कोन्हे जो कॾहिं इदारनि जी झोली में वञी था वेहनि मुख़्तलिफ़ पार्टियूं ऐं इक़्तिदार हासिलु करण लाइ कॾहिं अहिड़नि टोलनि वटि वञनि थियूं ॾिसो सियासी पार्टियुनि जे लाइ इहो अलमियो आहे त उनजी लीडरशिप तव्हां बिल्कुलु सही चयो त या त सिलेक्टर्स जी हज में वेही रहनि या क्रिमिनल माण्हुनि जे हुन में अची वञनि रहम करम ते पीपुल्स पार्टी जो हिकिड़ो बिल्कुलु क्लियर कट हिकिड़ो स्टांस आहे त न असां कॾहिं सिलेक्टर्स जे पोयां लॻायूं न को उन्हनि धुरनि जे पोयां लॻायूं जेके हर हाल में असांखे इक़्तिदार चाहिनि पर जेकॾहिं ईअं हुजे त शायदि पीपुल्स पार्टी इशू इहो आहे त पीपुल्स पार्टी दहशतगर्दनि जे ख़िलाफ़ ऑपरेशन में न शायदि उन्हनि जी लाइन जेका आहे उहा डिस्टर्ब थी आहे आजिज़ धामरा साहिब सां असांजी ॻाल्हि ॿोल हली पई ऐं अञा असां उन्हनि खे सम्झणु चाहियो पिए त मौलाना फज़लुर रहमान साहिब जी जेकी मुलाक़ात थी आसिफ अली ज़रदारी साहिब सां बिलावल भुट्टो ज़रदारी साहिब सां उन मुलाक़ात खे कीअं ॾिसजे छा अपोज़िशन जेका आहे उहा मुतहद थिए पई हिकु भेरो ॿीहर ऐं उहा हुकूमत खे टफ टाइम ॾियणु वञे पई को अहिड़ो इतिहाद ठहे पियो या छा ज़रूरु उहो बि असीं सम्झण जी कोशिशि कंदासीं नवाज़ लीग हुजे या JUI जा जेके अॻवान आहिनि या पीपुल्स पार्टी जा अॻवान पोइ हिते वक़्तु आहे ब्रेक जो ब्रेक वठूं था ऐं ब्रेक खां पोइ हीअ जेके ॿिया समूरा मामला आहिनि उन्हनि ते बि असीं ॻाल्हि ॿोल कंदासीं ख़ासि तौर ते असांजो फोकस रहंदो त उहा JIT जेको हींअर ताईं PTI जो फोकस रही ऐं जेके इल्ज़ाम उज़ैर बलोच ते उन्हनि हया पिया ऐं उज़ैर बलोच जे वेझे साथी जेको पाण खे अञा ताईं PTI जो हिसो त सम्झे उहे वरी जेके उनजो बयानु आयो आहे हबीब जान बलोच जो त हू PTI खे किथे किथे कीअं कीअं सपोर्ट कंदा रहिया आहिनि उहा पार्टी जेका पाण अहिड़नि टोलनि खां मदद वठंदी रही आहे उहा पोइ इल्ज़ाम ॿियनि ते कीअं थी हाणे ऐं पोइ छा उन्हनि इल्ज़ामनि जी जांच थियणु खपे या न सो पाण वठूं था ब्रेक ऐं ब्रेक खां पोइ उन ते वधीक ॻाल्हि ॿोल कयूं था जी नाज़िम ब्रेक खां पोइ हिकु भेरो ॿीहर अव्हांखे भलीकार चऊं था ऐं असांजी ॻाल्हि ॿोल हले पई हीअ जेको JIT वारो मामिलो आहे या अॼु जेका बिलावल भुट्टो ज़रदारी प्रेस कॉन्फ्रेंस कई ऐं मुख़्तलिफ़ इल्ज़ाम हया आहिनि त टेस्ट घटि पिया कनि ॿिया सूबा या करप्शन जे हवाले सां सो उन ते बि ॻाल्हाईंदासीं हिन वक़्तु नसीर मेमन साहिबु असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहिनि ऐं नसीर मेमन सां वधीक उन ते ॻाल्हि ॿोल कंदासीं असीं पाण कंहिं तारुफ़ जा मोहताज न आहिनि उन करे मूंखे ॾाढो अजीब लॻंदो आहे त हुननि जो तारुफ़ मां असां करायां त नसीर साहिबु वॾी महिरबानी अव्हांजी असां ॻाल्हि ॿोल कईसीं पई हीअ यको पूरे हफ़्ते खां ईअं थो लॻे TV टॉक शोज़ अख़बारूं उन्हनि जा आर्टिकल न्यूज़ ईअं थो लॻे त ॼण हिन मुल्क में सभ खां वॾो मसइलो जेको हींअर आहे उहे JITs आहिनि ऐं उन्हनि में बि ख़ासि तौर ते उज़ैर बलोच जी JIT पर वरी जॾहिं हबीब जान बलोच जो जेको इंटरव्यू वरितो हिकिड़े निजी TV चैनल ऐं उन जेको कुझु ॿुधायो त 2011 खां वठी PTI कीअं उन्हनि सां राब्ते में रही लाड़काणे ताईं जलसे में उन्हनि खे माण्हुनि जी ज़रूरत पई त असां पहिरीं ॾिना क्लिफ्टन में फैसल वावडा अली ज़ैदी जे जलसनि में असांजा माण्हू हुआ इलेक्शन में सपोर्ट पे कई मुंहिंजो सवालु अव्हां खां इहो हूंदो त हीअ जेके असांजो पॉलिटिकल पार्टियूं आहिनि जेके बि आहिनि
नेठि उन्हनि खे अहिड़नि यादि कॾहिं उन्हनि खे क्रिमिनल विंग्स जी ज़रूरत पवे थी या कॾहिं इदारनि जी सपोर्ट खां पोइ हू इक़्तिदार में अचनि थियूं, उन्हनि पॉलिटिकल पार्टियुनि जो अञा ताईं 70-75 साल थियण बावजूदि माण्हुनि ताईं जेको एतमाद आहे उहो छो न थी सघियो आहे, या कॾहिं हू गैंगवार वटि वञनि था या कॾहिं इदारनि जी गोद में वञी वेहनि था? अरे हाणे मुंहिंजो ख़्याल आहे त जनरल ज़िया जे दौर खां पोइ पॉलिटिक्स में क्रिमिनलाइज़ेशन हिकिड़े ऑर्गेनाइज़्ड वे सां थी। इन खां पहिरें क्राइम थींदा हुया, पॉलिटिक्स जे अंदरि इंडिविजुअल्स कंदा हुया, कॾहिं कॾहिं कंहिं बैकग्राउंड में को वाक़िआ थींदा हुआ जंहिंमें मुमकिन आहे क़यादत बि इन्वॉल्व हुजे, पर उहे हिकिड़ा ओकेजनल इंसिडेंट्स हूंदा, माना कॾहिं कॾहिं थींदड़ वाक़िआ हूंदा। ईअं न हो त हिकिड़ी बिल्कुलु ऑर्गेनाइज़्ड वे सां तंज़ीमूं पंहिंजे अंदरि क्रिमिनल गैंग्स पालनि, क्राइम जा पूरी ड्यूटियूं लॻाइनि ऐं पूरी पॉलिटिकल जेका हुनजो अप्रोच आहे उहा क्राइम सेंटर्ड हुजे। इहो असां थींदे ॾिठो हिन मुल्क में, पर्टिकुलरली ज़ियालक जे दौर खां पोइ त पूरियूं क्रिमिनल जंहिं लाइ टर्म यूज़ थींदो त मिलिटेंट विंग्स हुयूं। उहे मिलिटेंट विंग्स न हुयूं, उहे क्रिमिनल विंग्स हुयूं। मिलिटेंसी त हिकिड़नि दुनिया में उन्हनि पार्टीज़ बि कई आहे जेके हिकिड़े पासे पॉलिटिकल फेस रखंदा आहिनि ऐं ॿिए पासे हू सम्झंदा आहिनि त वायलेंस खे हू पंहिंजो सॉल्यूशन सम्झंदा आहिनि। मिसाल तौर IRA आयरिश रिपब्लिकन आर्मी ठही त सिन फेन हुनजो पॉलिटिकल फेस हूंदी हुई, अहिड़ी तरह ॿियनि हंधनि ते बि हूंदो हुयो, पर हिते उहे हिकु पॉलिटिकल मूवमेंट्स न हुयूं, पॉलिटिकल थॉट जे पुठियां वायलेंस कान हुई। मां त हुनखे बि सपोर्ट न कंदुसि, इहा यकीन सदी आहे, वायलेंस खे कंहिं सूरत में सपोर्ट न कजे, पर ही त क्रिमिनल गैंग्स हुया। ऐं ख़ासि तौर ते असां हुननि खे ॾिठो कराचीअ में, ख़ासि तौर ते ॿियो असां हुनखे ॾिठो पेशावर में ऑपरेट कंदे, आई मीन ख़ैबर पख्तूनख्वा जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में, जिते ऑर्गेनाइज़ क्रिमिनल गैंग्स एतिरा पावरफुल थी विया। पार्टियुनि खे हिकिड़ी ॻाल्हि सम्झणु घुरिजे त तव्हां मिलिटेंट या क्रिमिनल्स ठाहींदो त पोइ इहो कोन थींदो त पॉलिटिक्स क्राइम खे डायरेक्शन ॾींदी, पोइ हिकिड़ी स्टेज ईंदी जंहिंमें क्राइम पॉलिटिक्स खे डायरेक्शन ॾींदो आहे, क्राइम हावी थी वेंदो आहे। हथियार हुननि वटि हूंदो आहे, पैसो हुननि वटि हूंदो आहे, इदारनि सां कॉन्टेक्ट हुननि जा हूंदा आहिनि, स्ट्रीट कंट्रोल हुननि वटि हूंदो आहे, त पोइ पॉलिटिक्स हुनखे कीअं गाइड कंदी या हुनखे डायरेक्शन ॾींदी, हू त एतिरा पावरफुल थी वेंदा आहिनि। बोतल मां निकिरी ईंदो आहे, बोतल में वापसि मर्ज़ीअ सां न वेंदो, सभई हुकुम पोइ तव्हांजा न मञींदो, जिनखे ख़बर पवंदी ताक़त मूं वटि आहे। तो इहो सॼो असां थींदो ॾिठो, ही JITU ही सभु कुझु जेको थियो पियो, कहिड़ी पॉलिटिकल पार्टी आहे मेन स्ट्रीम जी जेका कंहिं न कंहिं शिकिल में कंहिं न कंहिं हद ताईं क्रिमिनल्स जी पैटर्नाइज़ेशन नथी करे, अनफॉर्चुनेट रियलिटी आहे। इन खां केरु बाजो कोन्हे। ॿियनि खे चवणु त तव्हां क्राइम पालींदा आहियो ऐं असां फ़रिश्ता आहियूं, जेके इहे चवनि था हुननि जा प्रकार ई त तव्हां हिकिड़ी प्रेस कॉन्फ्रेंस जो हवालो ॾिनो, पर कराची माण्हू खे ख़बर आहे, छो त ही कुझु क्रिमिनल गैंग्स अहिड़ा हूंदा आहिनि जिन जो को बि सियासी दीन ईमान न हूंदो आहे, उन्हनि जा पंहिंजा इंट्रेस्ट हूंदा आहिनि, उहे कॾहिं पैसे जी शिकिल में हूंदा आहिनि, कॾहिं स्ट्रीट पावर जी शिकिल में हूंदा आहिनि, कॾहिं हू एतिरा अॻिते निकितल हूंदा आहिनि जो हुनखे प्रोटेक्शन खपंदी आहे, पोइ जेकर हिकिड़ी थोरी न ॾींदी त हू पारां कमु कंदा, मरीज़ थी वेंदा आहिनि। त नसीब साहब हाणे सम्झण इहो त चवणु पीपल्स पार्टी ते बि इल्ज़ाम, अमन कमेटी ॿिया चयां करप्शन जा इल्ज़ाम, नवाज़ लीग ते बि करप्शन जा इल्ज़ाम, उन्हनि ते कुझु इहे जेके हुआ ॿिया क्रिमिनल्स विंग्स जा घटि, पर पंजाब में जेके बि छोटू गैंग ॿिया ठहनि रहिया, या जेको राणा सनावला ते इल्ज़ाम उन्हनि जी पार्टी मंझां आबिद शेर अली जो पीउ हणंदो रहियो। हाणे हिन में इहो थियो त गौसली शाह साहब बि वञी उन्हनि सां मिले थो कराची में, उज़ैर बलोच सां, मारूई मेमण मिले थी, वरी अली ज़ैदी जेको पाण इल्ज़ाम थो हणे फैसल वाडाए अली ज़ैदी जे लाइ हू चवे थो पियो जेके हबीब बलोच साहब आहिनि, असां लाड़काणे जे जलसे में उन्हनि खे माण्हू ॾिना, त हीअ जंहिं पार्टी नारो हणियो साफ़ चली, शफ़ाफ़ चली, तहरीक इंसाफ़ चली, हाणे जेकॾहिं उहा बि इहे हरकतूं करे ऐं वरी पोइ इल्ज़ाम बि ॿियनि ते हणे, त इहो था सम्झणु चाहियूं त पोइ कहिड़ी पार्टी आहे हिते जंहिं ते माण्हू एतबार कनि या चऊं त हीअ साफ़ शफ़ाफ़ आहे? अहिड़ा ई आहिनि, करप्शन जे मामले में हुजे, क्राइम जे मामले में हुजे, ॻाल्हियूं हिननि वॾियूं कयूं ऐं कई माण्हुनि जो केतिरनि माण्हुनि जो ख़्यालु हो त हीअ को डिफरेंट क़िस्म जी पॉलिटिक्स इंट्रोड्यूस कराईंदा, डिफरेंट क़िस्म जा नैरेटिव्स आणींदा, पर हिननि में हुननि में को बि वॾो फ़र्क़ु कोन्हे। थी सघे थो त हुननि रिलेटिवली पंहिंजो फेस ठाहिण जे लाइ जेका शुरू में नैरेटिव बिल्ड कयो, उन में कई माण्हू उन ख़ुशफ़हमी जो शिकार थिया, शायदि कंहिं हद ताईं असां तव्हां थिया हूंदासीं, एटलीस्ट मां त थियो हुउसि, शायदि हिकु मुख़्तलिफ़ माण्हू आहिनि, हिकु मुख़्तलिफ़ तरह जी पॉलिटिक्स कंदा, क्राइम मां करप्शन मां जान छुटंदी, पर ॾिसो रुगो क्राइम ऐं करप्शन जी हद ताईं हुजे हा न, त पोइ मां शायदि चवां दादा जेकर पीपल्स पार्टी में क्रिमिनल वेठा आहिनि, ॿियनि हंधि वेठा आहिनि, त शायदि ही बड़ा आहिनि, पर प्रॉब्लम तॾहिं असांखे तॾहिं थो अचे जॾहिं क्राइम करप्शन खां हटी करे जॾहिं पॉलिटिकल फंड
फंडामेंटल क्वेश्चंस थे उहे दुरुपयोग थियूं बिहेव कनि, उहो वधीक सीरियस साम्हूं आहे। क्राइम त सुभाणे जिन छूट ॾिनी आहे उहे बटन ऑफ था कनि त बंदि थी थो वञे। असां तव्हां कराचीअ में बटन खे ऑन ऐं ऑफ थींदे कई भेरा ॾिठो आहे, उहे जॾहिं ऑफ कंदा थी वेंदो। पर प्रॉब्लम उहा आहे जॾहिं कंहिं पॉलिटिकल डिस्कोर्स जे बजाए सीने ते छातीअ ते ठोके चवनि त असां हिन तरमीम ख़तमु कंदासीं, NFC वापसि थी वेंदो, चीफ मिनिस्टर थी विया आहिनि, जेको हुन टर्म यूज़ कयो डिक्टेटर थी विया आहिनि, ऐं सॼो जेको इहो नैरेटिव आहे मुंहिंजे लाइ त इहो वधीक ख़ौफ़नाक आहे। इहो त मुंहिंजे लाइ पॉलिटिकल वधीक डिज़ास्टरस आहे। क्राइम खे त तव्हां जेकर कंहिं वक़्तु मथनि जी पॉलिसी बदिलिजे थी या जेकर थोड़ी हिम्मत करे थी किथे रुगो पुलिस बि हिकिड़ो SSP बि ठीकु लॻे थो, SHO बि ठीकु लॻे थो त उहो कंट्रोल करे वठंदो। क्राइम कंट्रोल कहिड़ी गैर मामूली शइ न हूंदी आहे। पॉलिटिकल नैरेटिव्स आर वेरी इंपॉर्टेंट, छो त हिननि खे त सुभाणे पार्लियामेंट हलाइणी आहे, मुल्क हलाइणो आहे। सो हिननि जी त क्राइम ऐं पॉलिटिक्स त पंहिंजी जाइ ते ओवरऑल नैरेटिव बि ख़राबु आहे। हिननि वटि इकोनॉमी जी सम्झ कान्हे, इकोनॉमी जी इलाही का पॉलिसी कान्हे, का कंहिं बि क़िस्म जी चिटाई कान्हे डिसीजन मेकिंग में। हीअ त सॼे हर पासे खां हिकिड़ो इंतहाई मायूस कंदड़ किरदारु आहे हुक्मरान दौर जो। जन जे हवाले सां ॾिसूं त जॾहिं इफ्तिखार चौधरी साहब जे मामले में इमरान ख़ान साहब जो मौक़िफ़ छा हूंदो हो, ऐं उन वक़्तु जेके हींअर जा कानून वारा वज़ीर उहे किथां, हाणे काज़ी फ़ाइज़ ईसा वारो जेको मामिलो थियो, सदर पाण थो पिटीशन मोकिले, उहे जेके मामला अव्हां गिणायो पिया उन्हनि में इहो बि शामिल थिए थो त आज़ाद अदलिया वारा मामला। अच्छा, अॼु सभई स्ट्रेटेजिक मामलनि में उन्हनि जो फेल्यूअर असांखे नज़र थो। प्रेस कॉन्फ्रेंस कई बिलाल भुट्टो ज़रदारी, उन में ॿिया त उन्हनि खोड़ इल्ज़ाम मढ़िया आहिनि करप्शन ॿिया, पर हिकिड़ो ॿियो अव्हां खां सम्झणु चाहींदासीं, हीअ जेका कोरोना वारी सूरत हाल आहे उहो चवंदा ॿियनि सूबनि में स्पेशली पंजाब में उन्हनि टेस्टिंग वारी सूरत हाल घटाए छॾी आहे। इन मामले खे कीअं पिया ॾिसो, KPK हुजे, पंजाब हुजे या बलूचिस्तान, उते टेस्ट जेकॾहिं घटि पिया थियनि, इहो बि छा असां पंहिंजे मुल्क जे माण्हुनि खे बेवकूफ़ कयूं पिया, या फ्यूचर में असां इहो ज़ुल्म पिया कयूं त इहे केॾा केसिस इन फ्यूचर वधी सघनि था टेस्ट न करण सां? पाण खे बि बेवकूफ़ था कनि, माण्हुनि खे बि बेवकूफ़ था कनि, ऐं सम्झनि था त असां दुनिया खे बि बेवकूफ़ था कनि। दुनिया एतिरी सादी कान्हे का, ऐं इहा अहिड़ी गैर मामूली रॉकेट साइंस कोन्हे जो अखियुनि में मिर्च विझी माण्हुनि खे बेवकूफ़ बनाईंदा। सिधी सी ॻाल्हि आहे, तव्हां त हीअ चाहिनि त इन तरह सां त 3 ॾींहंनि में सॼे मुल्क मां कोविड ख़तमु थी सघे थो। सुभाणे खां टेस्टूं बंदि कयो, रिपोर्ट ई न थींदो, ॻाल्हि ई ख़तमु। सभिनी खे ख़बर आहे त केतिरो पकड़ियो पियो आहे। हीअ जेका कुझु ॾींहं अॻु में डॉन जो हिकिड़ो एडिटोरियल आयो आहे 4 या 5 ॾींहं अॻु में, डेथ ट्रेजेक्टरी हिन क़िस्म जो टाइटल, हुनमें हुन लाहौर ऐं कराचीअ जे कब्रिस्ताननि में जेका बरियल्स थिया आहिनि, जेके माण्हू दफ़नाया विया आहिनि गुज़िरियल साल हिन साल जा अंग ॾिना अथनि, लॻभॻि डबल आहिनि साॻियनि महीननि में। क़यामत खां कान ई आहे। हाणे हिन विच में जॾहिं कोरोना जे करे रोड रस्ता बंदि हुया त जेके एक्सीडेंटल डेथ ऐं ॿियो जेको सियारे जी गहमा गहमी वारी ज़िंदगी में मौत थी आहे उहे घटिया हुआ, त पोइ ही मौत छाजा वधिया आहिनि? ही केतिरो वक़्तु माण्हुनि खे सिधो सां ॿुधाइनि त असां तव्हांखे मौत जे आसिरे छॾे ॾिनो आहे, जियो मरो तव्हांजो मसइलो आहे। इहो हिननि तइ करे छॾियो आहे त हिनखे माण्हू न खपनि, मईशत खपे, माण्हू न खपनि, टैक्सिस खपनि। माण्हू हुनजे नज़र में 22 करोड़ अॻी घणा आहिनि, इलाही बर्डन आहिनि, हुनमें जेकर 2-3 लख चट बि थी आहे त ख़ैर आहे, माण्हू उहो ई पिया मरंदा। गिव इट डेम, हुननि जे लाइ माण्हू इंपॉर्टेंट कोन्हे। पर मुंहिंजो ख़्यालु आहे त इहा का अहिड़ी फैक्ट कान्हे जेका दुनिया खां लिकाए सघनि त टेस्टूं घटि करे माण्हुनि खे चवनि त असां वटि कोरोना ख़तमु थी वियो आहे। अहिड़ी लॉजिक दुनिया में को बेवकूफ़ तरीन माण्हू हाणे कोन थो मञे। सही। ऐं हाणे त वरी ईद लॻी पिया, अॼु जेको ॿुधाईंदा त SOPs थियनि, जेके माल जूं मंडियूं ठहंदियूं उनमें सुबुह जो 6 खां खुलंदियूं, शाम जो 6 ते। हाणे छा इन विच में जेको टाइम हुकूमत सेट थी करे, छा उन विच में वायरस जेको आहे उहो डिॼंदो त न, इहो सेट थियल आहे, टाइम इन ते न आहे वेणो? मतिलबु हिकिड़ी टाइमिंग था ॿुधाइनि, या सेप्टेंबर में चवंदा मे बी स्कूल खुली वञनि, हुन ते ज़ाब्तो असीं आणियूं कोन पिया, ऐं अहिड़े क़िस्म जो SOPs जन ते मस्जिदनि में अमल कोन थियो। अव्हांखे लॻे पियो त मवेशी मंडियुनि में ऐं जेके मार्केटूं आहिनि आम उन्हनि में ईद दौरान अमल थींदो? न, स्मार्ट लॉकडाउन जो मतिलबु इहो आहे त को SOP आहे कोन, हिन नालो स्मार्ट लॉकडाउन आहे। बसि ॿाहिरि रोड ते कुर्सी हणी शाम हणी 2 पुलिस वारा विहारे छॾियो, दुनिया अचे वञे पई, घुमे फिरे पियो, मोटरसाइकिलूं वञनि पियूं, कारोबार खुलिया पिया आहिनि। स्मार्ट लॉकडाउन जो मतिलबु इहा आहे त नो लॉकडाउन। सो जीअं ॿियनि हंधि ते SOP न थिया, मालपड़ियुनि ते बि कोन थींदा। पाण में वेठा आहियूं, जॾहिं अर्बन इकोनॉमी जो वक़्तु हुयो, पुठी ईद ते सभई शॉपिंग मॉल खुलिया, त माण्हू चवनि था यार पोइ ॻोठाणनि कढंदो पियो वीचारा, सॼे साल में 2 बकरियूं पाले खपाए ऐं 2-3 रुपया कठा कंदा आहिनि, पोइ जेकॾहिं रिस्क सभिनि लाइ कोन आहे, पोइ हाणे हुनजे कहिड़े दलील सां माण्हू तव्हां चवंदो त शॉपिंग मॉल खुलिया पिया हूंदा, मालपड़ी हण कोन ईंदासीं, कोरोना वायरस रुगो शॉपिंग मॉल में न ईंदो ऐं मालपड़ी में ईंदो।
डिज़ास्टर मां हुनजे बि ख़िलाफ़ु हुउसि, हिनजे बि ख़िलाफ़ु आहे, पर जेकर हू खोली पिया सघनि त पोइ ही बि खोलनि। पोइ माण्हू त उहे मोते मोह में तव्हांखे सॼे मुल्क में किथे हाणे एसओपी नाले का शइ नज़र अचे थी। ॿ चारि माण्हू जेके वीचारा पंहिंजे ख़्याल में जेके थोरा 4 अखर पढ़ियल आहिनि उहे चवनि था या मास्क अफोर्ड करे था सघनि। इहो बि फैक्ट ॾिसो, रोज़ 20 रुपए जो मास्क वठी सघनि, हिते माण्हू वटि शायदि रोज़ अटे जी लप वठण जहिड़ो हिननि न छॾियो आहे, एतिरी महांगाई करे छॾी आहे। सो मुंहिंजो ख़्यालु आहे त हाणे हिन सभिनी शइ खे विसारे जेतिरो जेको पाण बचाव करे सघे करे ऐं पाण खे कोरोना जे आसिरे छॾे ॾिए। ऐं आम माण्हुनि जे लाइ इट्स अ मैटर ऑफ टाइम, जेको बची वियो सो बची वियो, जेको मरी वियो सो मरी वियो, कुल ख़ैर सभु ध्यानु पियो हलंदो। सही। हाणे हिते आख़िर में मुंहिंजो सुवालु अव्हां खां इहो बि थिए थो, खोड़ जिते हिते नाकामियूं आहिनि हुकूमत जूं पाण गिणायूं था, माण्हुनि सां उन्हनि जो रवैयो छा आहे कोरोना में मईशत में, पोइ इहे 5 साल असीं माना सम्झूं थियो असांजे हाणे नसीब जो हिसो आहे, ईअं ई किसो अव्हांखे हलंदे नज़र अचे थो या इन विच में कुझु शयूं चेंज थींदियूं हींअर न 6 महीना साल? हिसो त जॾहिं खां पैदा थियूं ईअं ई ॾिठो अथऊं, सदाईं सोचींदासीं त सुभाणे को ॾींहुं कीअं गुज़रंदो, कीअं मुल्क हलंदो, जहान कीअं हलंदो, पर पोइ किसो हलंदो ई रहंदो आहे। सो जेसिताईं आणण वारा थकिजनि नथा, सम्झनि था त ईअं किसो हलाए सघिजे थो, तेसिताईं पिया हलाईंदा। जंहिं ॾिसंदा त सफ़ा हाणे माना वेड़ा कटण जी नौबत सवाल सर वरी हिते इहो ई थिए थो न, जेके ॻाल्हियूं अव्हां सम्झो था ॿिया माण्हू सम्झनि पिया था, उहे छा आणण वारा नथा सम्झनि, या असां वटि इहा रिवायती न आहे रही त पंहिंजी ग़लती जेका आहे उनखे तस्लीम बि कजे या उन कजे त इहा असांखां ग़लती थी वई? न असां वटि लर्न करण जी अप्रोच ई कान्हे। असां सभु पंहिंजे तव्हां माण्हुनि खे चओ त 50, 60, 70 साल ही शइ ग़लति कई थी, तव्हां 20 दलील ॾींदा। उहे माण्हू ॿुधाइनि जेके चवनि था जनरल जे अफ़गानिस्तान वारी जंग जो हिसो बणिजी वॾो शानदार कमु कयो, हुन लाइ बि दलील ॾियनि था। बांग्लादेश में जेको थियो हुन लाइ बि माण्हू दलील ॾियनि था। माण्हू वटि हिते हर हूंदे कम जे लाइ दलील आहिनि, इहो मसइलो न आहे। एतिरी वॾी जेका इख़लाक़ियात बि कान्हे, एतिरी सम्झ बि कान्हे त माज़ीअ मां सिखिजे ऐं बहितर मुस्तक़बिल लाइ तरीक़ा ठीकु कजनि। उहो असां पुठियां 70 सालनि में कोन ॾिठो त माण्हू मज़ीअ मां सिखनि ऐं अॻिते को ठीकु थियनि। थोरो घणो वरी बि असां पॉलिटिकल पार्टीज़ में इहो ॾिठो त नवाज़ शरीफ़ पीपुल्स पार्टी बि हुन में केतिरियूं ख़राबियूं हुजनि, पर 90s जे ॾहाके मां हुननि कुझु न कुझु पंहिंजो नतीजो तव्हांखे 2010 खां पोइ जेके 18th अमेंडमेंट या एनएफसी थ्रू नज़र आयो, जंहिंमें कंसेंसस थियो, बेसिकली पास की लर्निंग हुई। उन खां पोइ बि ग़लतियूं ख़तमु न थियूं, पर बहितरीन हुई, पर बाक़ी बदकिस्मती सां मजबूरी तौरु रवैयो सिखण वारो आहे कोन। ऐं जेसिताईं सिखंदा ऐं ग़लती खे रुगो मञण ऐं रुगो सम्झण बि शुरू कनि, तेसिताईं एॾो नुक़सानु थी थो वञे जो वरी हुनखे ठीकु करण लाइ 8-10 साल लॻी वेंदा। तेसिताईं वरी का फ़नकार तयारु हूंदो, उहो तबलो यकतारो खणी अची वेही रहंदो, वरी त अॼु खां मां तव्हांजे चङो मुड़ुसां। इहो साइकिलिक आहे, जेसिताईं हलाइणु चाहिनि था हलाइनि था, नुक़सानु ई थियो आहे, नुक़सानु ई थींदो रहंदो। सही। तमामु घणी महिरबानी अव्हांजी नसीर मेमण साहब, अव्हां असांखे टाइम ॾिनो। नाज़िर मेमण साहब जूं ॻाल्हियूं आउं ॿुधियूं ऐं बिल्कुलु ईअं ई आहे त ॻाल्हि वरी बि अची उहा ई थी थिए त जेको कुझु बि हींअर थिए पियो थो मुल्क में, केतिरी परफॉर्मेंस आहे, केतिरी अहलियत आहे, इदारनि जे हवाले सां जेके बयान आया उनखां पोइ कहिड़नि मुल्कनि अहिड़नि मुल्कनि पाकिस्तान जी एयरलाइन ते जेके बैन कयो, जो नालो खणंदे बि असांखे अजीब थो लॻे। बहरहाल जेका अहलियत आहे उहा मां सभिनी जे साम्हूं आहे। ऐं इन दौरान असांजी कोशिशि आहे त हबीब जान बलोच साहब जेके आहिनि, जेके हिन समूरे मामले में गुज़िरियल 1-2 ॾींहंनि खां वरी मेन किरदार तौरु साम्हूं आहिनि, जेकी पाण खे स्टिल PTI जो माण्हू बि चवनि था ऐं गॾो इहो बि चवंदा त उज़ैर बलोच ते सां गॾु आहिनि। उन ते जेके इल्ज़ाम JIT जी सूरत में लॻनि पिया इहे सियासी आहिनि ऐं उज़ैर बलोच खे बदनाम कयो पियो वञे। सो असांजी कोशिशि आहे त हबीब जान बलोच जेके लंडन में मौजूदु आहिनि उन्हनि सां बि असांजो राब्तो थिए ऐं उन्हनि जो मौक़िफ़ जेको आहे उहो बि ज़रूरु शामिलु कयूं त जेकॾहिं हू सम्झनि था त PTI वारा उज़ैर बलोच खे बदनाम पिया कनि त पोइ हू पाण खे अञा ताईं PTI जो हिसो कीअं पिया सम्झनि। ऐं गॾो असांजी इहा बि कोशिशि आहे त उन्हनि खां सम्झण जी कोशिशि कयूं त 2011 खां जेके उन्हनि जा PTI वारनि सां राब्ता हुआ ऐं लाड़काणे जी रैलियुनि ताईं उन्हनि माण्हू पे मोकिलिया, 2018 वारी जेका इलेक्शन थी उन इलेक्शन में PTI खे केतिरो उन्हनि सपोर्ट कयो, कहिड़नि तकनि ते केतिरी उन्हनि जी मदद कई, स्पेशली कराची जा जेके तक आहिनि, जेके एतिरा इन्हनि जा MNAs ऐं MPAs चूंडिजी आया, उहे कीअं चूंडिया, उन ते पहिरियों ई सवाल उथनि था। ऐं न रुगो इहो त उन्हनि खे कुझु गिरोहनि सपोर्ट कई, पर कुझु इदारनि ते बि आङुरियूं खॼंदियूं रहियूं आहिनि, उन्हनि जी बि सपोर्ट रही। सो इहे समूरा मामला असांजी कोशिशि आहे त हबीब जान बलोच खां सम्झण जी कोशिशि कयूं, या पीपल्स पार्टी सां उन्हनि जा इख़्तिलाफ़ कीअं थिया, कहिड़ियुनि मामलनि ते जेकॾहिं हू ॿुधाइनि बि था त आख़िर में 5 करोड़ रुपया उज़ैर बलोच खे मिली विया हुआ, मामला असांजा तइ थी विया, त वरी मामला इहे ख़राबु कीअं थिया ऐं कहिड़ी लेवल ताईं उन्हनि जा PTI वारनि सां राब्ता हुआ। छाकाणि त इंटरव्यू में उन्हनि चयो त तमामु घणो अॻिते असांजा जेके हुआ उहे रिलेशन वधी विया हुआ। सो केतिरी लेवल ताईं जा उन्हनि जा रिलेशन हुआ, या हींअर हू PTI खे कीअं पिया ॾिसनि, जंहिंखे चवनि था त उहो अञा बि
ख़ान साहब सां गॾु आहिनि ऐं जेकॾहिं यू टर्न वठणु बंदि कनि ऐं करप्शन जे ख़ात्मे जे एजेंडा ते हलनि त घणो कुझु थी सघे सो। इहे खोड़ ॻाल्हियूं आहिनि जेके असांजी कोशिशि आहे मुसलसल राब्तो करे पई असांजी टीम हबीब जान बलोच साहब सां राब्ते जी, छाकाणि त प्रोग्राम खां पहिरियां उन्हनि टाइम बि ॾिनो आहे त हू पाण खे ज़रूरु उन मामले ते टाइम ॾींदा ऐं ॻाल्हियूं कंदा। जी नाज़रीन, हबीब जान बलोच साहब सां असांजो राब्तो थी वियो आहे, उन सां वधीक ॻाल्हि ॿोल कंदासीं। तमामु घणी महिरबानी बलोच साहब, अव्हां असांखे टाइम ॾिनो। अव्हां खां इहो ॼाणणु चाहींदासीं जेको गुज़िरियल इंटरव्यू अव्हां जो असांजी नज़र मां गुज़रियो उन में अव्हां चयो पिया त अॼु बि अव्हां PTI जो हिसो आहियो। गॾोगॾु अव्हां इहो बि चयो पिया त इन्हनि JITs जे थ्रू उज़ैर बलोच खे बदनाम करण जी कोशिशि कई पई वञे ऐं उहा कोशिशि त अली ज़ैदी ऐं अव्हांजा जेके साथी आहिनि जंहिं पार्टी जो अव्हां चयो था हिसो आहियो उहे ई माण्हू पिया कनि, उहे इहे अहिड़े क़िस्म जूं हरकतूं छो पिया कनि अव्हांजी नज़र में? अव्हांजो जेको इंटरव्यू हलियो जंहिंमें अव्हां चयो पिया त आउं अॼु बि PTI जो हिसो आहियां ऐं PTI मंझाई जेके माण्हू आहिनि उन्हनि जा वफ़ाक़ी वज़ीर अली ज़ैदी साहिबु उहे अव्हांजे साथी उज़ैर बलोच जे हवाले सां मुख़्तलिफ़ इल्ज़ाम पिया हणनि त हीअ 198 माण्हुनि जे क़त्ल में मुलविस आहे, तो अव्हांजी पार्टी जा माण्हू ई अव्हांजे दोस्त इल्ज़ाम छो पिया हणनि अव्हांजी नज़र में? सर मसइलो इहो आहे की पाकिस्तान जी सियासत जी बदकिस्मती आहे जेकी हाणे नवी स्टोरी शुरू थी आहे, PTI तरफ़ां हुजे या पीपल्स पार्टी तरफ़ां हुजे, उनमें पीपल पार्टी जा जेतिरा बि अॻुवान हुआ दोस्त हुआ उते लियारी ईंदा हुआ, फोटो वीडियो गूगल यूट्यूब हर शइ मौजूदु आहे। सही। हाणे हमरा चवनि था की बाबा कहिड़ो हुजे कहिड़ो लियारी, बहरहाल इहो बदकिस्मती आहे। हाणे साॻी सूरत हाल पंहिंजी PTI वारनि जी आहे। हाणे अली ज़ैदी हुजे हा या पंहिंजो वाडा हुजे हा, इमरान इस्माइल सां कॾहिं ॻाल्हि वो न थी आहे। इमरान इस्माइल जो उहो वरी हरूभरू चाचा खां अची वरी ॻाल्हाए पियो, उनजो फ़ासिलो न हो। बहरहाल जेके 2014 में 14 में जेकी मुज़ाहिरा थिया उहो जेके धरने जी सीज़न हुई, धरने जे सीज़न में सभिनीनि खे ख़बर आहे कि लियारी वारनि जो केतिरो रोल हो क्लिफ्टन ते जेकी धरना वग़ैरह हूंदा हुआ। हाणे मुंहिंजी बि ॿ टे टाइम ॻाल्हि ॿोल थी आहे, बक़ाइदा मूं हुते स्पीच बि कई आहे टेलीफोन नेटवर्क ते। असांजी हिकिड़ी अॻवान हुई, उहा वरी एडवोकेट आहे, सेफी खान एडवोकेट, उहा हूंदी हुई, ॿिया असांजा बलोच छोकिरा हूंदा हुआ, सभु खे सभु ख़बर आहे। हाणे उहो न वञे त वरी छा था, मतिलबु नो ऑब्जेक्शन। इन्होंने जी अख़लाक़ी ज़रूरत माण्हुनि में खपे कि सुबुह जो थी सघे थो कि पॉलिटिकल वर्कर भी वरी चवंदो कि बाबा हमारे लीडर भी क्रिमिनल है। अरे बाबा क्रिमिनल सियासत में वरी केस वरी कूड़ा केस झूठा केस पॉलिटिक्स हूंदी आहे, ठीकु आहे न सर। हाणे आसिफ अली ज़रदारी साहब ते केतिरा कूड़ा केस हुआ, असीं तो कॾहिं बि न चयो कि ज़रदारी साहब क्रिमिनल है। इमरान खान ते भी केस इको आयो आहे टाइलनि जी चोरी जो, आसार कदीमा जी टाइल में उनजी जेकी पहली जेकी माई हुई, छा नालो हुनजो, जमायमा साहिबा, उन ते कूड़ो केस हो, इमरान खान साहब ते कूड़ो केस हो। असीं त कॾहिं बि ये असांखे ख़बर आहे कि सियासत में ई थींदो आहे। तो अवी पॉलिटिकल वर्कर जी इज़त जो इस्तेमालु ख़राब सूरत हाल में जेकी क्रिएट थी आहे, आई रियली हिनखे चवां त हीअ मुज़मतेबल आहे। हाणे पॉलिटिकल लीडरशिप में एतिरी कर्ज, एतिरो हिम्मत, एतिरो हौसलो थियणु खपे कि हू चवे कि हमारे वर्कर थे और इस सियासी केस थे जो पाकिस्तान जी पॉलिटिक्स में हमेशा ये थियो आहे माज़ी में। सही। त हबीब साहब अव्हांखे सम्झो त अव्हां अॼु बि चओ था इहे सभु कोई ॻाल्हियूं हू कनि पिया PTI जा, पर अव्हां अॼु बि पाण खे PTI जो हिसो सम्झो पिया हींअर बि? सर मुंहिंजे ख्याल में जेतिरी पब्लिसिटी इमरान साहब कई करप्शन जे ख़िलाफ़, तो हर पॉलिटिकल माण्हू जी ख़्वाहिश हुई कि पाकिस्तान सां करप्शन ख़तमु थी वञे। करप्शन ख़तमु थींदी, वसाइल वधंदा, कारखाना लॻंदा, इंडस्ट्री वधंदी, तो माण्हुनि खे रोज़गार मिलंदो, ठीकु आहे न। तो असांजो वरी तालुक लियारी सां आहे, सिंध सां आहे, तो लियारी में बेरोज़गारी अव्हांखे ख़बर आहे, हर ॿिए घर में हिकिड़ो छोकिरो जवान बेरोज़गार वेठो आहे। तो असांजी ख़्वाहिश हुई कि लेट सपोर्ट PTI। असांजे भुटे जे दौर में, बेनज़ीर शहीद जे दौर में नौकरियूं असांखे माण्हू ईंदा हुआ घर में त बाबा इहे नौकरी। हाणे ई जेको दौर आयो पीपल्स पार्टी जो लास्ट 5-10 ईयर जो ज़रदारी साहब जो, उनमें नौकरी फॉर सेल हुई, डोमिसाइल फॉर सेल हो। ये असांजी वॾी बदनसीबी हुई। तो मूं बुज़ुर्गनि कमेटी जो फ़ैसिलो हो, असीं सभिनी जो फ़ैसिलो हो कि लेट्स ट्राई टू डाइवर्ट। असांखे वरी उहो चवंदा आहिनि माज़रत सां कि असांजो ख़्यालु हो, इमरान जी जेकी स्पीचूं ॿुधंदा हुआ कि बाबा ये कोई नया बुटो आ गया है। तो असांखे बुटे जी ज़रूरत आहे। हाणे उहो असांजो ग़लति एक्सपेरिमेंट हो। हींअर अव्हांखे उनजो अहसासु थिए पियो त जेका 2 सालनि जी परफॉर्मेंस आहे, तव्हां जेके ख्वाब हुआ उन्हनि ख्वाबनि ते ख़ान साहब पूरो न लही सघियो?
एतिरो यूटर्न थियो आहे। हाणे जेके असांजे त चयो न कि करोड़ नौकिरियूं मिलंदियूं, त असांजो वरी टारगेट हो कि असांखे वरी 0.1% बि नौकिरी जी ऑफर थी त असांजा लियारी जा 5-6 हज़ार छोकिरा लॻी वेंदा। लेकिन उहो कुझु न थियो, उल्टी बेरोज़गारी बि वधी आहे। स्टील मिल जो प्रॉब्लम आहे, स्टील मिल में असांजी कैपेसिटी हुई लियारी वारनि जी। भुट्टे साहिब जे दौर में असांखे जेको रोज़गार मिलियो, ॾिसो न भुट्टे साहिब जो नारो आहे न, रोटी कपिड़ा और मकान। रोटी भुट्टे साहिब कोई हथ सां न ठाही कि माण्हुनि खे खाराई आहे, वो नौकरी ॾिनी आहे। when you get a job, you can make a कपड़ा, you can make a house, you can make everything ना। तो भुट्टे साहब की थ्योरी हुई रोटी कपड़ा और मकान, रोजगार आपको दूंगा, आपको दुबई भेजूंगा, आपको लंदन भेजूंगा, आपको दुनिया में भेजूंगा, आपको पासपोर्ट दूंगा, आपको शनाख्ती कार्ड दूंगा, आप नौकरी करेंगे। भुट्टे साहब एतिरो वॾो स्टीमेल ठाहियो। भुट्टे साहब कैपिटल जी पॉडकास्ट ठाही, केतिरा वॾा वॾा इदारा आहिनि। हर माण्हू खे यानी पाकिस्तान जी ख़ूबसूरती हुई असांजे सिंध जी के स्टील मिल हो, हाणे पूरे पाकिस्तान जा माण्हू सिंध स्टील मिल में कमु कंदा हुआ। हाणे तो रुॻियूं ॻाल्हियूं आहिनि, ट्वीट न वरी यूटर्न, ट्वीट न यूटर्न। तो मूं चयो हाणे चवे थो कि बाबा उर्तुगल ड्रामा देखो। हाणे उर्तुगल ड्रामे जी 500 किस्तियूं आहिनि। हाणे गवर्नमेंट आहे 5 साल जी, 2 साल गुज़री विया। हाणे जेकॾहिं हिन सूरत हाल ते अचूं, वरी गॾो गॾु अव्हांखे सम्झणु चाहियूं त अव्हां जीअं चयो पंहिंजे इंटरव्यू त 2011 खां वठी PTI वारनि अव्हां सां राब्ता हुआ त ऐं मुख़्तलिफ़ रैलियुनि में लाड़काणे ताईं माण्हू बि मोकिलिया थी। जेका इलेक्शन 2018 थी उन में अव्हां उन्हनि जो केतिरो सपोर्ट कई PTI जी कराची में? सर 100% सपोर्ट हुई, 100%। 100%। हाणे कोई माण्हू डिनाए करे तो वरी इंशाल्लाह कोर्ट में ॻाल्हि पोइ थींदी कि केतिरी सपोर्ट थी केतिरी न थी आहे। मूं अॻु में बि चयो कि मतिलबु सपोर्ट ज़ाहिर हुई समूरनि उम्मीदवारनि खे, या जेकॾहिं ख़ासि खणी जंहिंजा नाला मां खयां पिया, अली ज़ैदी हुजे, फैसल वावडा हुजे, या कहिड़नि तकनि ते मतिलबु जेकॾहिं मां सम्झणु चाहियूं अव्हां उन्हनि खे खटरायो हुजे या सपोर्ट कई हुजे? साईं असांजी सपोर्ट न हुजे हा, तो जेको सईद गनी जो जेको हल्को आहे, पंहिंजी घटियूं आहिनि, पंहिंजो इलाइक़ो आहे, उन में सईद गनी साहब जी पोलिंग जी रिज़ल्ट कढरायो कि छा पोजीशन हुई, अली ज़ैदी जा वोट केतिरा हुआ, सूबाई असेंबली जे मेंबर जा केतिरा वोट हुआ, सभु कुझु ज़ाहिर थींदो। असांजो उन टाइम ते जेका अमन कमेटी हुई या असांजा पंहिंजा दोस्त हुआ, फ्रेंड्स ऑफ लियारी, फ्रेंड्स ऑफ उज़ैर बलोच, फ्रेंड्स ऑफ बुज़ुर्ग कमेटी, उहे सभिनि पंहिंजे हक़ जो इस्तेमालु कयो। PTI जो माण्हू खे अली ज़ैदी साहब हुजे या उते कोई MP हुजे हा या केरु बि हुजे हा, पंहिंजे लियारी जो आहे, मलीर में आहे, केमाड़ी में आहे, सभिनि खे सभु ख़बर आहे सर। त ही JIT जो एतिरो ज़िक्र थिए थो, जंहिंजी बार बार डिमांड हुई अली ज़ैदी जी पधरियूं कयो सिंध हुकूमत जारी करे, बल्दिया फैक्ट्री जो छो अव्हांजा साथी जेके आहिनि PTI वारा ज़िक्र फ़िक्र ई कोन था कनि, जंहिंमें 250 माण्हुनि खे साड़े मारियो वियो, पर उज़ैर बलोच ते फोकस आहे अव्हांजी नज़र में? उहो घणो फोकस उज़ैर बलोच ते छो पिया कनि PTI वारा? सर यानी असांखे वरी ख़ुशी आहे कि असांजो कैरेक्टर वॾो कैरेक्टर आहे माशाल्लाह, वर्ल्ड वाइड कैरेक्टर उज़ैर बलोच। हाणे बल्दिया फैक्ट्री इहो हाणे सभु बल्दिया फैक्ट्री ते छॾो, वरी जेको अंबराइन जो लंदन में माण्हू चयो त छा नालो आहे, गोपाल वर्मा, मोहम्मद अनवर, हाणे गैड स्वामी, नारायण, अल्ताफ़ हुसैन, उहे अॻु में ऐलान कयो आहे कि बाबा हम लोग जाते थे 92 सां वरी बाज़ार 22 के तरफ़ उते खां पैसा खणी पेटियूं भरी खणी ईंदा हुआ, राज जा पैसा। उन ते छो ई न उते न रैली चवे थो, न खान चवे थो, न ISPR चवे थो, न जज चवे थो, न ट्वीट आहे, न कोई मज़म्मत आहे, कुझु बि न आहे सर। वही मसलो आहे कि पंहिंजी एक्सपोर्ट बर्बाद थी, बस 60 माण्हू सड़ी विया उते जो बाहि लॻी जेकी न, बसि उज़ैर बाबा उज़ैर जेको बि कयो आहे। हाणे उज़ैर अॼु कोर्ट में ॿुधाई आहे, मूंखे केरु फ़ोन कई चयो आहे, उज़ैर चयो कि ॿियनि सां बयान ई न ॾी आहे। हाणे जेकी JIT ते उहो चवे थो कि मोटरसाइकिल ते माण्हू आया, वाडा चवे थो कि पीपल्स पार्टी की नोटिस वज़ीर ने दी, पीपल्स पार्टी वारा चवंदा कि बाबा साइन मुकम्मल आहे, उते चवे थो कि साइन 4 आहे, बाक़ी अनकम्प्लीट आहे। हाणे चवण जो मतिलबु इहा कि जेकी क्रेडिबिलिटी इहा हुजे हा, मर्कज़ कुझु चवे, सुबुह कुझु और चवे, ॿिया माण्हू कुझु और चवनि, त वरी अहिड़ी JIT जी वरी कहिड़ी आहे? चयो JIT बाबा इहो वरी टाइम पास आहे, गवर्नमेंट पंहिंजी न हली खे डाइवर्ट थी करे। अॻु में हिकिड़ी माई खणी आया आहिनि, कहिड़ी माई हुई, संथिया जी, अमेरिकन माई, वरी इन सां अॻु में हुई हरीम शाह, संदल खटक। हाणे गवर्नमेंट आहे, इहा मज़ाक आहे यार, हरीम शाह, संदल खटक, पर इहो सभु कुझु त उहे माण्हू पिया कनि जंहिंजे लाइ मां चयो पिया त अॼु बि आउं उन पार्टी जो हिसो आहियां। सर ज़िंदगी में माण्हू तजुर्बो कंदो आहे, एक सुबह और सही, एक शाम और सही। हाणे ॾिसूं था
पोइ स्टिल अव्हांजा राब्ता आहिनि सर PTI वारनि सां अञा ताईं को राब्तो कंहिं राब्तो सभिनी सां आहे। अच्छा सर अलाह साईं बलक 1,40,000 पैगंबर मोकिलाया दुनिया में सर, ठीकु आहे न। तो असीं वरी अलाह जा वरी गुनहगार दजारनि जे दौर में असीं रही पिया। हाणे उन जे दौर में ई ॿ टे एक्सपीरियंस ग़लति थिया आहिनि। का अहिड़ो घाटे जो सौदो न, बहरहाल फ़ाइदो थियो असांखे। असांजो अमर आहे, अहिड़ी प्रोडक्ट मशहूरु थी आहे, लियारी, उज़ैर जान, हबीब जान वग़ैरह वग़ैरह। हाणे असांखे फ़ख़्रु आहे सर, लियारी वारनि सिंध धरती जो मान रखियो आहे। दुश्मननि जे ख़िलाफ़ जेके भारत जी सपोर्ट हुई, जिन दुश्मननि खे उन्हनि जे ख़िलाफ़ सीसा फैलाई दीवार खे ॾेई करे पंहिंजे शहर खे, पंहिंजे सूबे खे, पंहिंजे मुल्क खे हिफ़ाज़त कई आहे। असांखे ॾाढी ख़ुशी आहे सर। ठीकु आहे सर, तमामु घणी महिरबानी हबीब साहब। असां टाइम घटि आहे न त डिटेल में अञा खोड़ सवाल ज़हन में आहिनि, अव्हां खां असीं ज़रूरु पुछूं हा। हबीब जान बलोच साहब जूं ॻाल्हियूं अव्हां ॿुधियूं ऐं हू चवनि था त अॼु बि PTI सां उन्हनि जो वास्तो आहे ऐं 100% उन्हनि सपोर्ट कई। जेका कराची में जेका सॼे मुल्क में इलेक्शन थी 2018 में, त कराची में उन्हनि 100% PTI वारनि जी सपोर्ट कई। हर तक ते उन्हनि खे खटाइण में उन्हनि मदद कई ऐं PTI जा उहे माण्हू जेके आहिनि उहे अॼु उन्हनि खां इनकारी आहिनि ऐं इल्ज़ाम पिया मञनि त ही जेके आहिनि पीपल्स पार्टी जो हिसो हुआ। पर हबीब जान बलोच साहब अॼु बि ॿुधाइनि पिया था त मथी लेवल ते उन्हनि जा वास्ता हुआ PTI सां ऐं उन्हनि उन्हनि जी भरपूर सपोर्ट कई। सो हबीब जान जो माफ़ कजो मौक़िफ़ अव्हांजो साम्हूं आहे। प्रोग्राम जो टाइम पहुतो पंहिंजी पुॼाणींदे असांखे ॾींदा इजाज़त। अलाह निगहबान।